मातली में इमामबाद जुनूबी जे नंढनि आबादगारनि पारां संदन वाटर लटण ऐं पाणी न मिलण ख़िलाफ़ समी आबादगार ट्रैक्टर ट्रालियुनि ते सवार थी मातली पहुता। आबादगारनि पारां आपाशी अख़्तियारनि ख़िलाफ़ हैदराबाद बदीन बाईपास रोड ते धरणो हयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते आबादगार अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा वाटर जेके आहिनि कल्ह टियों ॾींहं खां वठी हिननि मोरियूं ठहियल आहिनि वाटरनि ते, उहे मोरियूं हिननि भॻियूं आहिनि। उहे हज़ारे एकड़नि जा फ़सुल जेके आहिनि से असांजा तबाह करे इन्हनि लटे ऐं बेदर्दी सां हलिया विया। किरोड़ूं रुपयनि जो नुक़सानु आहे न। ॿ यूसियूं आहिनि जिन्हनि जे विचां गुज़रे पियो इहो इमामबाद जनूबी। साफ़ी जेका हद आहे उहा बि उरांगे विया आहिनि इरीगेशन अमले वारा। असल में असांजो इमामबाद जनूबी जेको छठी आरडी अथई उन जो पाणी जेको आहे कोटड़ी में राचल आहे। मथा ज़मींदार आहिनि उहे एतिरा ग़रीब आहिनि जो उहे एहतिजाज पिया कनि, ऐं जेको हेठि ज़मींदार 72 ज़मींदार आहिनि ऐं जेके इरीगेशन जा अमल उहो बि उन्हनि सां ॿधल आहे। उहे हेठि जेके 72 ज़मींदार वेठा आहिनि, जिनजा आउं नाला चओ त मां तव्हांखे ॿुधायां त उहे ई जेके आहिनि उन इरीगेशन ऑफिसरनि खे लखें रुपया रिश्वतूं ॾेई वेठा आहिनि। ज़िलो मुंहिंजे ख़्याल में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॿियो घर आहे। हिन दौर में असांजे मबलबाड़ी माण्हू खे तंग कयो पियो वञे, सिर्फ़ु ऑफिसर लेवल जेके आहिनि उहे हुननि सां ॿधल आहिनि। असीं जेकर थोरो हिमत करियूं त इरीगेशन वारा जेके महलात में वेही अंदरि कोठियुनि में वेही फ़ैसिला कंदा आहिनि, कहिड़ी ख़बर आहे ग़रीब मिसकिन वीचारा कीअं था चिंगची में हलनि, कीअं था हिन वीचारनि सां ज़ुल्म कार था थियनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ ही जेके हज़ारे वोटर जेके अॼु एहतिजाज कंदे जेको आहे सो बाईपास ते इन्हनि एहतिजाज कयो आहे। इरीगेशन अख़्तियारनि ख़िलाफ़ हिननि जो चवणु आहे त खेनि जेको आहे सो पाणी मुहैया कयो वञे ऐं संदन जेके वाटर खोलिया वञनि त जीअं जेको आहे सो ही पंहिंजी रोज़ी रोटी कमाए सघनि। कैमरामैन अली रज़ा मला सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।